अस्सलाम वालेकुम टीवी न्यूज़ सां गॾु मां फौज़िया एजाज़ ऐं मां मारवी थई हेडलाइंस वांटियूं ख़बर वास शेयर कई पिया गंबट मां डीआईजी सखर पारां मेरान हाईवे ते हेवी गाॾियुनि जी अच वञ खे रोकण जो हुकुम ॾिनो वियो आहे। डीआईजी फैसल अब्दुल्ला चाचड़ पारां कमिश्नर सखर ऐं डीआईजी मोटरवे खे ख़त लिखियो वियो। डीसी खैरपुर एसएसपी खैरपुर आरटी सेक्रेटरी ऐं ॿियनि लाॻापियल ऑफिसरनि खे बि ख़त लिखियो आहे। बिना रूट परमिट जे ट्रॉलर ट्रकूं ऐं मुसाफ़िर बसूं छॾींदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई जो हुकुम ॾिनो आहे। अहम ख़बर हिकु भेरो ॿीहर अवां खे ॾियासीं। गंबट खां डीआईजी सखर पारां मेहरान हाईवे ते हेवी गाॾियुनि जी अच वञ खे रोकण जो हुकुम ॾिनो आहे। डीआईजी फैसल अब्दुल्ला चाचड़ पारां कमिश्नर सखर ऐं डीआईजी मोटरवे खे ख़त लिखियो आहे। डीआईजी सखर पारां मेरान हाईवे ते हेवी गाॾियुनि जी अच वञ खे रोकण जो हुकुम ॾिनो वियो आहे। डीआईजी फैसल अब्दुल्ला चाचड़ पारां कमिश्नर सखर ऐं डीआईजी मोटरवे खे ख़त लिखियो आहे। डीसी खैरपुर एसएसपी खैरपुर आरटी सेक्रेटरी ऐं ॿियनि लाॻापियल ऑफिसरनि खे ख़त लिखियो वियो। बिना रूट परमिट जे ट्रॉलर ट्रकूं ऐं मुसाफ़िर बसूं छॾींदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई जो हुकुम ॾिनो आहे। हीअ अहम ख़बर अवां खे ॾेई रहिया आहियूं। गंबट खां डीआईजी सखर पारां मेहरान हाईवे ते हेवी गाॾियुनि जी अच वञ खे रोकण जो हुकुम ॾिनो आहे। अवां खे आगाह कई पिया डीआईजी फैसल अब्दुल्ला चाचड़ पारां कमिश्नर सखर ऐं डीआईजी मोटरवे खे ख़त लिखियो वियो आहे। डीसी खैरपुर एसएसपी खैरपुर आरटी सेक्रेटरी ऐं ॿियनि लाॻापियल ऑफिसरनि खे बि ख़त लिखियो वियो। बिना रूट परमिट जे ट्रॉलर ट्रकूं ऐं मुसाफ़िर बसूं छॾींदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई जो हुकुम ॾिनो वियो आहे। डीआईजी सखर पारां मेरान हाईवे ते हेवी गाॾियुनि जी अच वञ खे रोकण जो हुकुम ॾिनो वियो आहे। डीआईजी फैसल अब्दुल्ला चाचड़ पारां कमिश्नर सखर ऐं डीआईजी मोटरवे खे ख़त लिखियो वियो। डीसी खैरपुर एसएसपी खैरपुर आरटी सेक्रेटरी ॿियनि लाॻापियल ऑफिसरनि खे बि ख़त लिखियो वियो आहे। खत में मौक़िफ़ इख्तियार कयो त बिना रूट परमिट जे ट्रॉलर ट्रकूं ऐं मुसाफ़िर बसूं छॾींदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई जो हुकुम ॾिनो आहे। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। गंबट खां डीआईजी सखर पारां मेहरान हाईवे ते हेवी गाॾियुनि जी अच वञ खे रोकण जो हुकुम ॾिनो आहे। डीआईजी फैसल अब्दुल्ला चाचड़ पारां कमिश्नर सखर ऐं डीआईजी मोटरवे खे ख़त लिखियो आहे। डीसी खैरपुर एसएसपी खैरपुर आरटी सेक्रेटरी ॿियनि लाॻापियल ऑफिसरनि खे बि ख़त लिखियो वियो आहे। डीआईजी सखर पारां मेरान हाईवे ते हेवी गाॾियुनि जी अच वञ खे रोकण लाइ हुकुम ॾिनो वियो आहे। अवां खे ख़बर ॾियनि पिया डीआईजी फैसल अब्दुल्ला चाचड़ पारां कमिश्नर सखर ऐं डीआईजी मोटरवे खे ख़त लिखियो वियो। डीसी खैरपुर एसएसपी खैरपुर आरटी सेक्रेटरी ॿियनि लाॻापियल ऑफिसरनि खे बि ख़त लिखियो वियो। बिना रूट ऐं परमिट जे ट्रॉलर ट्रकूं ऐं मुसाफ़िर बसूं छॾींदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई जो बि हुकुम ॾिनो वियो। डीआईजी सखर पारां मेहरान हाईवे ते हेवी गाॾियुनि जी अच वञ खे रोकण जो हुकुम ॾिनो आहे। डीआईजी फैसल अब्दुल्ला चाचड़ पारां कमिश्नर सखर ऐं डीआईजी मोटरवे खे ख़त लिखियो आहे। डीसी खैरपुर एसएसपी खैरपुर आरटी सेक्रेटरी ऐं ॿियनि लाॻापियल ऑफिसरनि खे बि ख़त लिखियो वियो आहे।